नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे सीता रोड में ख़बर ॾींदा हलूं त पीपी शहीद भुट्टो जो अॻूणो सदर अली अहमद जी वफ़ात खां पोइ ताज़ियतनि जो सिलसिलो जारी है। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो वहीद अली अब्बासी पंहिंजी रिपोर्ट में। सीता रोड में पीपी शहीद भुट्टो अॻूणे सदर अली अहमद पलीपोटो जी वफ़ात खां पोइ ताज़ियतुनि जो सिलसिलो अॼु ताईं जारी आहे, जंहिंमें अॼु MPA मोहतरम सरदार मौज़म ख़ान अब्बासी सीता रोड आमद थियो। संदसि मरहूम जे भाइरनि अली रज़ा पलीपोटो, अली हैदर पलीपोटो सां ताज़ियत कई। उन मौक़े ते पीपी शहीद भुट्टो जे अॻवान इनायत अली उमराणी ऐं पीपी शहीद भुट्टो जा ॿिया केतिरा ई कारकुन पिणु मौजूदु हुआ। जी, मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।